वारहेलग यूनियन काउंसिल नूराबाद गोठ जखरवासी बोर्ड मुतासिर सवे माण्हुनि पारां सहायता न थियण खिलाफ़ एहतिजाजी धरणो। उन मौके ते हुननि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त यूसी चेयरमैन इस्माइल बिरोही ऐं एसी वारे समीउल्ला वगड़ नज़रअंदाज कंदे सवे घरनि लाइ 5 राशन मोकिलिया जेका तौहीन था समझूं, जॾहिं त घर सर्वे टीमूं बि आसरनि जा घर सर्वे करे वापसि हली वयूं। असांजी बिरादरी खे हर तरह सां नज़रअंदाज कयो वियो आहे। मुसलसल साॻे ई रिज़ल्ट बाद मजबूरन एहतिजाज करणो पियो आहे। हुननि डीसी कंबर ऐं अख़्तियारनि खां घुर कई त सरकारी ऐलान मूजिबि घर सर्वे करे मिसकीननि जी सहायता कई वञे। मुज़ाहिरे जी अॻवानी शमसुद्दीन शाहनवाज़ खमीसो ऐं ॿिया करे रहिया हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।